सियाणो बादशाह हिकिड़ो शख़्स हो जंहिं वटि बेशुमार धन दौलत हुई। इनके 4 पुट हुआ। हिकिड़े भेरे हू सख़्तु बीमार थियो ऐं घणा ई इलाज करायईं पर फ़ाइदो बिना कोन थियसि। जॾहिं बचण माल ॾिठईं तॾहिं ख़्यालु थियसि त मूं वटि जेका बि मिल्कियत आहे सा हींअर ई छोकिरनि में विराए छॾियां, मतां मुंहिंजे मरण खां पोइ पाण में विड़ी बुछड़ा न थियनि। इहो ख़्यालु करे हिन 4 देगिड़ा घुराया ऐं पंहिंजी मिल्कियत जा हिसा कयईं ऐं कुझु हिकिड़े में कुझु ॿिए में। अहिड़ी तरह 4 देगिड़नि में कुझु न कुझु विझी 4 देगिड़ा जुदा जुदा पंहिंजे खट जे 4 पावनि हेठां पुराए छॾिया। जॾहिं सकरात जो वक़्तु आयुसि तॾहिं 4 पुटनि खे सॾाए चयईं, बाबा धन दौलत अहिड़ी शइ आहे जंहिं तां हमेशह खून ख़राबा थींदा आहिनि। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत 4 भाङनि में विराई आहे ऐं 4 हिसा अलॻि अलॻि पंहिंजी खट जे 4 पावनि हेठां पुराए छॾिया आहिनि। मूं लाइ अव्हां 4 अखियुनि जे तारनि जीअं आहियो। पंहिंजी मिल्कियत जो मूं को बि हिसो घटि वधि कोन कयो आहे। तंहिं करे अव्हां मां हर हिकु मुंहिंजे रूबरू खट जो हिकु हिकु पाव पंहिंजो करे छॾे ऐं मुंहिंजे मरण खां पोइ उनजे हेठां कुझु पुरियल हुजे सो खोटे खणे। छोकिरनि पीउ जी इहा ॻाल्हि कई ऐं पखौजी हर हिकु पंहिंजो पाव मुक़ररु करे छॾियो। जॾहिं शाहूकार मोह तॾहिं 4 भाइरनि खट जे पंहिंजे पावनि हेठां ज़मीन खोटे धन जा देगिड़ा ॿाहिरि कढिया। छा ॾिसनि त हिकिड़े देगिड़े में हीरा जवाहर रखिया आहिनि, ॿियो सोन सां ॿियो पियो आहे। 3 चौथे में कुझु बि कोन्हे, जिन मां हिकिड़े में रुॻो बुक मिटी जो पियो हो ऐं ॿिए में 4 सुकल हॾियूं रखियूं आहिनि। जिन छोकिरनि खे हीरनि जवाहरनि ऐं सोन चांदी जा देगिड़ा हथाया इहे त ॾाढा ख़ुशि थिया। बाक़ी 2 छोकिरनि जो मिटी ऐं हॾनि जा देगिड़ा मिलिया सो सख़्तु नाराज़ थिया। भाइरनि खे चयो, हिन धूड़ हॾियुनि खे छा कंदासीं? असीं असुलु मिल्कियत मां ज़रूरु हिसो वठंदासीं। उन ते हिननि 4 बाबू हथां सां मिल्कियत विराई हुई। अवां पाण इहा मिल्कियत क़बूलु कई, पंहिंजी ख़ुशी सां पंहिंजा पावा मुक़ररु कया। हाणे छा थींदो? आख़िर हिन जो तकरार वधणु लॻो ऐं ॻाल्हि 4 चङनि ताईं वई पर चङा बि कंहिं फ़ैसिले ते पहुची न सघिया ऐं चयाईं त उन में को राज़ रखियलु आहे। तंहिं करे कंहिं ॾाए माण्हू खां न्याउ करायो। सभई भाइर उन ते राज़ी थिया ऐं कंहिं ॾाए माण्हू जी ॻोल्हा कयूं पर को बि ॾाओ माण्हू कोन मिली सघियसि जो को निबेरो करे सघे। तॾहिं लाचार 4 गॾिजी मुल्क जे बादशाह वटि इंसाफ़ लाइ विया। जॾहिं बादशाह जे शहर खे वेझो पहुता त परेशान शहज़ादो घोड़े ते ईंदो ॾिसण में आहिनि। हिननि अॻिते वधी शहज़ादे खां बादशाह जी पुछा कई। जंहिं चयो त बादशाह वेठो आहे पर चरियो थियो वेठो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी हिननि सभिनी खे अजब लॻो ऐं ख़्यालु कयूं त मोटी हलूं, पर वरी रड़ी अॻिते वधिया ऐं वञी महिलात वटि पहुता। उते हिननि खे शहज़ादी मिली जंहिं ॿुधाईं त बादशाह वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। उन ॻाल्हि में हिननि भाइरनि खे अजब में विझी छॾियो। ख़्यालु कयूं त को मिड़ो ई राज़ आहे। अञा कुझु अॻिभरो वधिया। राणी दरी में वेठी हुई। पुछा कयूं त राणी ॿुधाईं त 12 महीना थिया आहिनि जो बादशाह गुज़ारे वियो आहे। राणी जे जवाब ते हिननि खे वेतर मुंझाए छॾियो। नेठि घणी पुछा गुछा मां मालूम थियनि त बादशाह सलामत वाक़ई मौजूदु आहे। पर ही 4 भाइर पोइ बादशाह जे दरबार में पहुची विया ऐं बादशाह खे फ़ैसिले करण लाइ अर्ज़ु कयूं। बादशाह ने हिननि जी ॻाल्हि ॿुधी पहिरीं कुझु ख़्याल में पइजी वियो पर पोइ गुजारत खे सहेले चयूं त अव्हां जो पीउ बिल्कुलु पूरो फ़ैसिलो करे वियो आहे। हीरनि जवाहरनि वारो भले हीरा जवाहर खणे ऐं सोन वारो सोन खणे, बाक़ी जंहिंखे मिटी जो देगिड़ो मिलियो आहे सो पीउ जी ज़मीन संभाले
जंहिंखे हॾियूं हथ आयूं आहिनि सो चौपाए माल जो मालिक ते। बादशाह जो इहो फ़ैसिलो ॿुधी चारई ॿार ॾाढा ख़ुशि थिया। बादशाह जा लखें शुकराना। पर वञण वक़्तु बादशाह खे अर्ज़ु कयूं त बादशाह सलामत, जे इजाज़त मिले त हिकु ॿियो अर्ज़ु पेश कयूं। बादशाह हिननि खे मोकल ॾिनी ऐं हिन मां हिकिड़े अदब सां अर्ज़ु कयो त जींदा क़िबला, असीं जॾहिं हज़ूर जिन ॾांहुं पिया आयासीं तॾहिं पहिरियां ई शहज़ादो गॾियो, जंहिं चयो त बादशाह वेठो आहे पर चरियो ते वेठो आहे। वरी कुझु अॻु भरो आयासीं, शहज़ादी मिली जंहिं ॿुधायो त बादशाह वेठो आहे पर अंधो थियो वेठो आहे। वरी अञा अॻिते आयासीं त राणी मिली जंहिं चयो त 12 महीना थींदा जो बादशाह गुज़ारे वियो आहे। पर जॾहिं असीं हिते पहुता आहियूं त ॾिठोसीं त साईं जिन सलामत वेठा आहियो। आख़िर हिन जी अहिड़ी ॻाल्हि करण जो कहिड़ो मतिलबु हो? हुते बादशाह चयो त उन्हनि टिनी सच चयो पर अवां हिन जी ॻाल्हि न सम्झी। शहज़ादे चयो त बादशाह चरियो थियो वेठो आहे, उनजो मतिलबु इहो हो त आउं अञा हिन जी शादी करणु नथो घुरां ऐं चाहियां थो त भले पढ़े ज़्यादा इल्मु हासिलु करे त पोइ शादी करायांसि। पर शहज़ादो सम्झे ई थो त आउं बालिग़ अची थियो आहियां त बाबो शादी नथो कराए, शायदि सम्झे नथो, तंहिं करे चरियो आहे। शहज़ादे जो चयो त बादशाह अंधो थियो वेठो आहे। शहज़ादी ईअं चयो त बादशाह अंधो थियो वेठो आहे। उनजो मतिलबु हीअ आहे त शहज़ादी सम्झे थी त आउं 16 सालनि जी अची थी आहियां। बादशाह मूंखे रोज़ु ॾिसे थो पर उन हूंदे मुंहिंजी शादी नथो कराए। हक़ीक़त में मूंखे को अहिड़ो लाइक़ु वर घर नथो सुझे जो शहज़ादी खे परिणायां, तंहिं करे सम्झे थी त बादशाह अंधो आहे। वरी राणी जो चयो त बादशाह 12 महीना अॻु मरी वियो, तंहिंजो मतिलबु इहो हो त अॼु बराबरि 12 महीना थिया आहिनि जो बादशाही कमनि जे वठि पकड़ करे आउं हिकु साथ लाइ बि राणी सां मुलाक़ात न करे सघियो आहियां। तंहिं करे हू सम्झे थो त बादशाह मरी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजो इंसाफ़ु थींदो ॾिसी इहे चारई भाइर घर पहुता ऐं पाण मुठि मुहबत सां गुज़ारण लॻा। इहा अॼु जी कहाणी ख़तमु थी। सियाणे बादशाह वारी। महिरबानी थींदी तव्हां ॿुधी